प्यार एक अहिड़ो एहसासु आहे जेको इंसान खे नई ज़िंदगी बख़्शे थो। उन में माण्हू सां मोहबत हमदर्दी जो तालुक़ जोड़ींदो आहे। इंसान जी ज़िंदगी में हिकु औरत जो प्यार बि हसीन लम्हो हूंदो आहे। जे उन्ही जे प्यार खां महरूम हुजे त इंसान सिर्फ़ु नाले जो इंसान रहिजी वेंदो आहे। कई ख़्वाहिशूं अंदर में हूंदियूं आहिनि, कई ख्वाब अधूरा हूंदा आहिनि, पर उन शख़्स जो मिलणु इंतिहाई मुश्किल हूंदो आहे। हथनि ते मेहंदी जी ख़्वाहिश, उनखे पंहिंजी ज़िंदगी जो हमसफ़र बणाइण जी ख़्वाहिश, उन सां रातियूं गॾु गुज़ारणु ऐं रातियुनि जूं रातियूं जागी जीअण मरण जा वचन करण जी ख़्वाहिश सभु अधूरियूं रहिजी वेंदियूं आहिनि। फ़क़ति हिकु प्यार जे ख़ातिर सदाम हुसैन सुमरो, किंजर, अली बहर।